DIG आ तो पंहिंजे डिवीज़न खां ॿाहिरि नथो वञी सघे। अगरि जेकॾहिं IG आ तो पंहिंजे सिंध या चइबो सूबो हुनखे मिलियल आहे उन सूबे खां ॿाहिरि नथो वञी सघे त पोइ अचो ॾिसूं त हुसैन मौला जी हद केसी ताईं मुक़ररु आहे। हद थी वई मां त एतिरे क़दुरु क़ुर में बि ॾिठो आहे नबियुनि जी बि हद मुक़ररु थियल आहे। आदम नबी जे लाइ अल्लाह क़ुर में फरमायो व इज़ क़ाल रब्बुका लिल मलाइकति इन्नी जाइलुन फिल अर्ज़ि खलीफ़ा। आदम खे असां ज़मीन वारनि जे लाइ ख़लीफ़ो बणायोसीं। अॻिते अल्लाह क़ुर में फरमायो व इज़ इब्तिला इब्राहीम रब्बुहु बिकलिमातिन फअतमहुन क़ाल इन्नी जाइलुका लिन्नासि इमामा। इब्राहीम नबी के असां इंसाननि जो इमाम बनायोसीं। यानी इब्राहीम नबी इंसाननि जो इमाम उन खां पोइ अल्लाह तो फरमाए बनी इसराइल जे लाइ असां रसूल मोकिलियासीं। यानी ख़बर पइजी वई जंहिंजे हद मुक़ररु हुजे उन्हनि खे नबी चइबो आहे। जंहिंजे अख़्तियार जी का हद ही मुक़ररु न हुजे उनखे हुसैन इब्न अली चइबो। पढ़ो वाले मोहम्मद जी पूछ चुका हूं काफ़ी देर खां तव्हां थकल आहियो तव्हां सां गॾिजी करे साईं खे इस्तफ़ादो कंदासीं। बसि चंद जुमला साहिब जा बस अज़ादार में मज़लूम करबला ये उहे ॾींहं था हलनि जंहिं ॾींहंनि में भेण पंहिंजे भाउ जी चेलम के करबला में आई लेकिन भेण तो वापसि आई। भेण सां गॾु जेका हुसैन जी धीअ वई उहा धीअ बाबे जी चेलम ते करबला न पहुची सघी। बसि अज़ादारा मुझे दिल थी चाहे जंहिं इमाम के नाले से इमाम बारगाह मखसूस उन जो मसाए पढ़ण तो चाहियां। ज़ादारो इन मौला सजाद जेको करबला खां वठी कूफा खां शाम ताईं ताज़ियाना हलींदो रहे। ताज़ियाना भी गैर मुसलमाननि जा न नाने जी उम्मत जा। ज़ादारो ये वो सजाद इन सजाद मौला जी ज़िंदगी जा टे पहलू ख़ासि हैं। हूँ तो मौला जी सॼी ज़िंदगी एक पहलू से अलग आ बयान नथो करे सघिजे अमल ही नथो करे सघिजे लेकिन टे पहलू अड़ा हैं जिनमें तव्हां असांखे सकत है तो कुछ न कुछ घणो न कुछ अदा करे सघूं था। अपनी जिम्मेवारी समझी करे चंद जुमला अदा करण थो चाहियां। अज़ादारो उन इमाम करबला जे वाक़े खां बाद में कई साल रत रुनो आहे। उन इमाम जी सुन्नत ते तव्हां सां सॼी ज़िंदगी रोईंदा था वठो लेकिन इन इमाम जा ज़िंदगी जा ॿ पहलू ॿिया बि आहिनि। उहे पहलू पढ़नि हिकु इमाम जो लक़ब आहे सैयद साजिदीन सजदन करण वारनि जो इमाम सरदार। अंदाज़ो लॻायो रोइण वारी सुन्नत खे असां पूरो कयो आहे लेकिन उन सजदन वारी ज़िंदगी मौला के ॾिसी अंदाज़ो लगायो तव्हां सां केतिरो सजदन जे वेझो आहे। टियों पहलू इमाम जी ज़ैनुल आबिदीन इबादतुनि जी ज़ीनत। अंदाज़ो तव्हां पाण लगायो उन इमाम जी सुन्नत ते हली करे तव्हां सां इबादतुनि जे केतिरो वेझो आहे। इन इमाम खां पंहिंजे शागिर्द पंहिंजे नौकर अची पुछा कयो जंहिंजो नालो मिनहाल आहे। चए तो मौला तव्हां सॼी ज़िंदगी भला रोईंदा था रहो शहादत तव्हांजो विरसो आहे पोइ छो था रहो। एतिरे में मौला सजाद रत जा ॻोढ़ा रोई चए थो ऐं मिनहाल इंसाफ़ न कई हुई शहादत असांजो विरसो आहे। छा असांजो बापर्दा धीअरूं ऐं भेणियूं मायूं बाज़ारुनि में वञणु इहो असांजो विरसो आहे। अज़ादारो उन इमाम जे लाइ जुमला मिलनि था जॾहिं बि मौला मदीने जी घिटियुनि में वेंदा हुआ न
अगर कसाई मौला के ॾिसंदा हा त पंहिंजे गोश्त जे मथां कपिड़ो ॾेई छॾींदा हा, चवंदा हा छो चयो वक़्त जो इमाम जी पुछा कंदो छा इन ज़िबह खे जंहिं जानवर खे ज़िबह कयो अथव छा इनखे पाणी पीआरियो अथव? चवनि हा। कसाई चवंदा हा मौला पाणी पीआरियो आहे। वरी ॿियो सुवाल मौला करे हा छा इन जानवर खे जॾहिं कोहो पिया ज़िबह कयो पिया छा उहा छुरी तेज़ हुई जीअं छुरी जो नालो अचे? हा। उहो कसाई चवंदा हा मौला उहा छुरी बि तेज़ हुई। एतिरे में वरी मौला सवाल करे हा छा जॾहिं तव्हां ज़िबह कयो पिया छा इन जा जानवर जा बच्चा या जानवर जे साम्हूं त ज़िबह न पिया कयो? एतिरे में उहो कसाई रोई चवंदा मौला असां तुंहिंजे नाने जी उम्मत आहियूं, तुंहिंजे नाने जी फरमान ते अमल कंदा आहियूं, जानवर जे साम्हूं बि ज़िबह न आहियूं कंदा, तेज़ छुरी असां जानवर खे ज़िबह कंदा हुनखे पाणी पीआरींदा हो। तारीख़ जा जुमिला मिलनि था। तुंहिंजो मुंहिंजो इमाम फौरन करबला ॾे मुंहुं करे चवियो हाय मुंहिंजे बाबे जी क़िस्मत, मुंहिंजे बाबे खे 3 ॾींहंनि जो बुखियो ऐं प्यासो मारियो वियो। हाय मुंहिंजे बाबे खे मुॾे खंजर सां ज़िबह कयो वियो। हाय मुंहिंजे बाबे खे 3 ॾींहंनि जो बुखियो ऐं प्यासो मारियो वियो। ऐं जानवर जे साम्हूं कंदा हो, जानवर जे साम्हूं न कंदा हो। एतिरे में सज्जाद मौला रोई चविया हाय मुंहिंजी बुबी ज़ैनब जी क़िस्मत, 70 क़दम ते ॾिसंदी रही ज़ालिम मारींदो रहियो, भेण सॾ कंदी रही न मार मुंहिंजो 3 ॾींहंनि जो बुखियो ऐं प्यासो आहे। अज़ादारो चवंदा मौला सज्जाद मदीने जे घिटिन में गुज़रे हा। अगर ॾिसे हा का औरत 6 महीननि जो ॿार हुनखे हथ में आहे न, मौला सज्जाद क़रीब वञी चवे हा औरत ॿुधा तुंहिंजो ही ॿार पाणी केतिरो पीअंदो आहे? अज़ादारो उहा औरत ज़ारो कतार रोई चवे हा मौला तव्हां वक़्त जा इमाम आहियो, तव्हां सभु कुझु ॼाणो था, ही ॿार पाणी जा ढुक न पीअंदो आहे। असां पंहिंजे हथनि जूं आङुरियूं पुसाए इन ॿार जे चपनि ते रखंदा हूं, हिन जी प्यास ख़तम थी वेंदी आहे। फौरन मौला करबला ॾे मुंहुं करे सॾ करे चविया हाय मुंहिंजे असगर जी क़िस्मत। अज़ादारो मदीने जे घिटिन में मौला अॻिते वधिया। नौजवान ॾिसे हा, जंहिं नौजवान ते ॾाढी नई लहे हा न, मौला करीब चवे अची चवे हा नौजवान कॾहिं बि दाढ़ी न लाहिजांइ, कॾहिं बि दाढ़ी न कूड़जांइ, छो जो मुंहिंजा दाढ़ी लांदे मारिया विया। अज़ादारो चवंदा जीअं मौला सज्जाद जी शहादत थी वई, बस तफ़सील न पढ़ंदुमि, जीअं शहादत थी वई शहादत खां बाद में तारीख़ जा जुमिला मिलनि था। 3 अहिड़ा जनाज़ा गुज़रिया जिन ते गुस्ल ॾियण वारा ज़रिए ज़ारो कतार रोअण लॻा। इन मां सभ खां पहिरियों जनाज़ो सैयदा ज़हरा जो, जॾहिं अली मौला गुस्ल पिया ॾियनि, गुस्ल ॾींदे ॾींदे अली मौला खां ताहूं कूकू निकिरी वियूं। जनाबे फिज़ा पुछी थिए थी मौला अली छा ॻाल्हि आहे जो रड़ियूं करे रो था? अली मौला ताहूं करे चवे हा फिज़ा ज़हरा अॼु ताईं मूंखे चवंदी रही त मुंहिंजो पासो ज़ख़्मी आहे। मूं अली खे अॼु ख़बर पई फातिमा ज़हरा जूं पसलियूं टुटला हो। अज़ादारो ॿियो जनाज़ो ज़िंदाने शाम जो हुआ। ज़िंदाने शाम में जीअं साण ज़ैनब गुस्ल ॾियण जे लाइ साण सकीना खे